मां क्यों ना दिया मना दी ना ना उन शेख ने ना पहले काल तो ना ये छाए कुरान पाक है ना शेख ने आती शेख ना शेख ने गाला है ना शेख ने बारे में कहना है कोर्ट जो कुमार कोर्ट तो करना दे उते कोर्ट में तुम जान तो जो कम जा ना चुप को बाबा से गाला ऐसा कौन है रखना चाहिए उनका शेख को सुनान तो करना फोटो वीडियो नंबर सरदार सलीम जान अली जान की मां अपील कया थी माजी जान बचाए माखे एक रात मज़ारी हाउस में खणी आहिनि 5 ॾींहं माखे हलीम मज़ारी अब्दुल हकीम मज़ारी बीड़ा मज़ारी यारली मज़ारी माखे खणी रहियूं यार को हिते बंदि कयो अथनि अॼु माखे वापसि करणु चाहिनि था 4 साल थिया आहिनि मां निकाह कयो पोइ हिते माखे भाउ मुंहिंजो कचे जो किरमिनल उहो मूंखे ख़ुदि क़तल कंदो मुंहिंजी जान खे ॾाढो ख़तरो आहे IG सिंध के IG DPO के मुराद अली शाह वज़ीर आज़म के मुंहिंजी अपील आहे मुंहिंजी जान बचाए बराए महिरबानी करे जल्दी जल्दी मूंखे एतिरी मुंहिंजी जान खे फुर्सत कोन्हे घंटो पूरो बि मुंहिंजे खां वॾो आहे पेश कंदासीं बयान पंहिंजो उते पाण ॾींदे